मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ाल अल्लाहु तआला इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दीनु नसीहतु। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोहसिन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे ईमान वारो बनायो, मुसलमान जे घर में पैदा कयो ऐं माँ जी गोद में अल्लाह ताला असांखे कलमो नसीब अता फ़रमायो। इन सां गॾोगॾु अल्लाह ताला नेकी जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाई। अॼु बरकत वारे ॾींहुं जुमे जे ॾींहुं जुमे नमाज़ जे तरफ़ अचण जी सआदत नसीब अता फ़रमाई। यकीन तौर ते नेकी जी जेकी बि तौफ़ीक़ थींदी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां थींदी आहे ऐं बंदो गुनाहनि खां जंहिं ॾींहुं बचंदो आहे उहो अल्लाह ताला जी रहमत सां गुनाहनि खां बचंदो आहे। पूरी काइनात जे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात समायल आहे। पूरी काइनात जे मथां अल्लाह ई ग़ालिब आहे। अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हांखे ऐं असांखे दुनिया जी तरफ़ वजूद ॾेई करे मोकिलियो आहे ताकी हिन दुनिया जे अंदरि नेक अमल कयो ऐं आख़िरत जी जन्नत वारी ज़िंदगी खे हासिल कयो। उहा ज़िंदगी यकीन तौर ते तमामु वॾी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला दुनिया जे तरफ़ तां असांखे मोकिलियो आहे। हर हिकु इंसान जो हिन टाइम इम्तिहान शुरू थी चुको आहे। हर हिकु मुसलमान जो या अहिड़ी तरह गैर मुस्लिम जो हिन टाइम अमल शुरू थी चुको आहे ऐं क़यामत जे ॾींहुं हर हिकु इंसान पंहिंजे अमाल सां गॾु क़यामत जे ॾींहुं उथंदो। ज़िंदगी खे गुज़ारण जे लाइ, ज़िंदगी खे बसर करण जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो तरीक़ो ॾिनो आहे। उहो तरीक़ो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो आहे। उहो तरीक़ो दुनिया जे अंदरि ज़्यादा में ज़्यादा मक़बूल तरीक़ो आहे ऐं उहो तरीक़ो इंसाननि खे फलाहियत ते पहुचण वारो तरीक़ो आहे। जज़ाकल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी पूरी ज़िंदगी आहे इन खे असां जॾहिं पढ़ंदासीं पोइ असांखे क़दुरु मालूम थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ूं जॾहिं असां ॾाढो ईंदियूं पोइ असां सम्झंदासीं त हक़ीक़त में जेको इस्लाम पहुतो आहे, जेको दीन असां ताईं पहुतो आहे, इहो तमामु वॾी मुशक़त सां पहुतो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इख़लाक़ बयानु कया। अल्लाह ताला फरमायो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। रसूल जा जेके इख़लाक़ आहिनि उहे तमामु बहितर इख़लाक़ आहिनि ऐं उन इख़लाक़नि जहिड़ो हिन सरज़मीन ते कोई बि इंसान न आहे। यकीन तौर ते 1400 साल खां वठी करे अगरि किथे बि तव्हांखे इख़लाक़ नज़र थो अचे, तालीम नज़र थी अचे, इल्मु नज़र थो अचे, तक़वा नज़र थो अचे त इन जे पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। छो त सभ खां पहिरियां असांखे इख़लाक़ सिखण वारी जेकी ज़ात आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। साहिबनि मुख़्तलिफ़ जेका वाक़िया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नोट कया। फ़ज़ल बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु साहबी आहे। पुट खशर न कयो, चुप करे वियो, तव्हां ॾाढो तंग था कयो। चुप करे बयानु ॿुधो, ख़ामोशी सां वियो, चुप करे वियो, ॾे पोइ ते वियो।
फ़ज़ल बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु सहाबी आहे, जलील क़दर सहाबी आहे। उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वञनि पिया, उहा हालत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नोट करे ऐं पूरी उम्मत खे ॿुधाई। फ़रमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम आख़िरी टाइम वञण ते हुया त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक निकिता ऐं मूंखे सॾु कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां टेक लॻाए करे ऐं अल्लाह जे नबी मस्जिद में पहुता। पोइ जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में पहुता, मिंबर शरीफ़ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वाइज़ो नसीहत शुरू कई। ऐं उन वाइज़ो नसीहत जे अंदरि असांखे वाज़े तौर ते ईअं मालूम थिए पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो जेको बयानु आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे जेके अहवाल आहिनि, यकीन तौर ते दुनिया खां छॾण वारी ख़बर आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़े तौर ते इहा ॻाल्हि ॿुधाई त ए मुंहिंजी साहबा जी जमायत, अगरि तव्हां मां कंहिंजो बि मुंहिंजे मथां ज़रे बराबरि बि हक़ु आहे त उहो हक़ु जेको मूंखां वसूल कयो। त साहिबनि फ़रमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान हिकु मरतबा फ़रमायो ऐं इन खां बाद में कुझु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ो नसीहत फ़रमाई, वरी दुबारा बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान फ़रमायो। त पोइ साहिबनि जे अंदरि कोई बि साहिबी न थियो जेको चवे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ जेको आहे मुंहिंजो हक़ु रहियल आहे, फ़लाणी फ़लाणी रक़म जेकी रहियल आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वाइज़ खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसी कयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फ़रमायो त अगरि कंहिंजी रक़म मुंहिंजे तरफ़ रहियल आहे, उहो मूंखां पंहिंजी रक़म वसूल करे, मां नबी जेको आहे ख़ुशि थींदुमि। ऐं पोइ फ़रमायो त अगरि कंहिं बि जंग जे मौक़े ते या तालीम ॾियण जे मौक़े ते कंहिं बि सहाबी खे अगरि मां पुठी ते को धकु हयो आहे, का तकलीफ़ पहुचाई आहे, उहो बि जेको आहे मूंखां हिन टाइम तव्हां बदिलो वठी सघो था ऐं मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर आहियां। ऐं साहिबनि जो त इहा त असांजे लाइ वॾी मुश्किल ॻाल्हि हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी वॾी गुफ़्तगू कई ऐं 3 नंबर ते वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त अगरि कंहिं बि साहिबी जी रक़म माॾे रहियल आहे, उहो मूंखां वसूल करे। ऐं आख़िरी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फ़रमायो त मां उन ते ख़ुशि थींदुमि, नाराज़गी जी अलामत न ॾेखारींदुमि। पोइ हिकिड़ो साहिबी उथी बीठो, उन साहिबी जो त या रसूल मुंहिंजा 3 धर्म जेके आहिनि तव्हां ॾे कंहिं मौक़े ते रहियल आहिनि। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हूंदी त अल्लाह जे नबी फ़रमायो त तोखे कंहिं क़िस्म जो कोई बि मां कसम न ॾींदुमि ऐं तोखे कंहिं बि क़िस्म जो मां इहो हुकुम न ॾींदुमि त तूं जेको आहे शायदि अची करे पेश कर। छो त नबी जी मौजूदगी में अगरि को साहिबी ॻाल्हि करे ऐं पंहिंजी दावा जेको आहे पेश करे त मुंहिंजे तव्हांजे मथां पैसा आहिनि, यकीन तौर ते नबी जो शागिर्दु ग़लति ॻाल्हि न कंदो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो ठीकु आहे, ॿी का बि ॻाल्हि तोखां मां पुछा नथो कयां, सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि त मुंहिंजो हक़ु आहे त मां तोखां पुछां कयां त इहो कहिड़े मौक़े ते तोखां मां 3 धर्म वरिता हुया। त उन साहिबी जो साईं फ़लाणो ज़मानो हुयो, उन में हिकिड़ो साहिल आयो ग़रीब, ऐं तव्हां उन साहिल खे तव्हां वटि पैसा न हुया ऐं उन टाइम मां तव्हांजे ॾाढो मौजूदु हुयुमि। तव्हां मूंखे चयो ए फ़लाणा साहिबी, हे जेके हेतिरा धर्म हिन वञी साहिल खे ॾे, ऐं मां उन टाइम उन 3 धर्म उन ग़रीब खे ॾेई छॾियमि। ऐं तव्हां चयो त बाद में मूंखां इहो वसूल कजांइ, त बाद में मौक़ो आयो बि न ऐं मां बि तव्हांखां शर्म जे एतबार सां घुरी न सघियुमि त नबी खां मुतालबो कीअं कयां। पर या रसूलुल्लाह हाणे तव्हां बार बार मुतालबो कयो आहे ऐं बार बार तव्हां इहा ॻाल्हि कई आहे त मूंखां जेको आहे वसूल कयो, त मुंहिंजा इहे 3 धर्म जेको आहे तव्हांजे तरफ़ आहिनि। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो फ़ज़ल बिन अब्बास खे त ए फ़ज़ल बिन अब्बास, इहे 3 धर्म मुंहिंजे तरफ़ां तूं अदा कर। त फ़ज़ल बिन अब्बास नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़रीबी रिश्तेदार आहे, उनजो साईं बिल्कुलु मां इहे 3 धर्म जेकी आहे तव्हांजी अदा कंदुमि। इन खां बाद में वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त अगरि कंहिंजो दुबारा वरी बि मुंहिंजे तरफ़ हक़ु आहे त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते मौजूदु आहियां, उहो मूंखां पंहिंजो हक़ु वठे। हाणे इन एॾे सारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िताब जे अंदरि उम्मत लाइ वॾी हिदायत रखियलु आहे, वॾो ख़िताब रखियलु आहे, बयानु रखियलु आहे। यादि रहणु खपे त नबी जेको आहे दुनिया जे अंदरि कंहिंजो हक़ु न खईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजा पैसा दुनिया जे अंदरि न खईंदा, कंहिंजे मथां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादती न कंदा दुनिया जे अंदरि। पर इन जे बावजूदि बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा अगरि हक़ु रहिजी वियो त ॿुधायो। हाणे इहो सॼे में सॼो जेको वाइज़ आहे, इहो सॼो वाइज़ तव्हां मुस्लमाननि खे आहे, इहो सॼो वाइज़ मूंखे आहे त दुनिया अनक़रीब जेको आहे तव्हां छॾींदव, दुनिया जा तालुकात कटवा
ऐं जेकी बि तव्हां ॾेती लेती कई आहे उन ॾेती लेती जे अंदरि जंहिंजा पैसा रहियल आहिनि उहे पैसा वापसि कयो। अगरि अलाह ताला आसानी जो मामलो अता फ़रमाईंदो त अलाह ताला नबी सां सभ खां पहिरियां आसानी जो मामलो अता फ़रमाईंदो क़यामत ॾींहुं। नबी जे ॾाढो असां त का शइ बि न आहियूं, पर उहे नबी सभ खां पहिरियां दुनिया खां वञनि था, पंहिंजा मामला जेको आहे सिधा कंदा वञनि था। त कंहिं ॾे बि अगरि कंहिंजो हक़ु रहियल आहे, को रुपयो रहियल आहे, को 10 रुपया रहियल आहिनि, को 50 रुपयो रहियल आहे, के लख रुपया रहियल आहिनि, दुनिया में ॾियणु इंतिहाई आसान अथव। दुनिया जी ज़िलत माण्हू मथे ते खणी वेंदो आहे, दुनिया जो नुक़सानु माण्हू मथे ते खणी वेंदो आहे। यादि रहणु खपे त आख़िर ते नुक़सानु न खणी सघंदव तव्हां। त उन साहिब जेको 3 धर्म वसूल कया, इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुस्लमान दुआ घुरी। अलाह जे नबी फरमाया हाणे मूंखे दुआ करायो, हिन दुनिया खां मां वञा थो, मूंखे दुआ करायो, कहिड़ी कहिड़ी तव्हांखे दुआ जी ज़रूरत आहे। हिकिड़ो मुस्लमान इहो थियो, चएसि मूंखे निंड जी तमामु वॾी बीमारी आहे, इंतिहाई ज़्यादा मां सुतो पियो हूंदो आहियां, मुंहिंजे लाइ दुआ कयो त अलाह ताला मूंखे इन जेको आहे मर्ज़ खां निजात ॾे। यानी मालूम थियो निंड जेकॾहिं ज़्यादा अचे इहो बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। निंड जे अंदरि जेकॾहिं ज़्यादा ग़फ़लत थी वञे इहो बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। इन खां बि ख़ुदा खां पनाह वठंदा कयो। घणी निंड अचणु सिहत खे ख़राबु कंदी आहे, घणी निंड जो अचणु इबादत खां परे रखंदी आहे। त उन मुस्लमान चयो या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ कयो त अलाह ताला मूंखे इन निंड मूंखे इंतिहाई घणी ईंदी आहे, इन निंड खां अलाह ताला मूंखे आसानी जो मामलो था फ़रमाए, निंड अचे घटि अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन लाइ दुआ कई। ॿिए हिकिड़े मुस्लमान दुआ घुरी या रसूल अल्लाह ईमान जे अंदरि कमज़ोरी थो ॾिसां, ईमान जे अंदरि बुलंदी नथो ॾिसां, मुंहिंजे लाइ दुआ कयो त अलाह ताला मूंखे ईमान जे अंदरि तरक़ी नसीब अता फ़रमाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन लाइ बि दुआ फ़रमाई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया औरतुनि जे मजमे जे अंदरि, हिजाब टंगरायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्दो टंगरायो ऐं पोइ औरतुनि जे तरफ़ विया। औरतुनि खां पुछा कयूं कहिड़ी कहिड़ी दुआ करणु चाहियो था। मां रसूल जेको आहे मौजूदु आहियां, मूंखे दुआ करायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि ॿुधायो त या रसूल अल्लाह असांजी ज़बान घणी हले थी। हिकिड़ी औरत ॻाल्हि इहा पेश कई या रसूल मुंहिंजी ज़बान मुंहिंजे कंट्रोल में न आहे, ज़्यादा ज़बान मुंहिंजी इस्तेमालु थिए थी, ज़्यादा मां ॻाल्हाइण वारी औरत आहियां, मुंहिंजे लाइ दुआ कयो त अलाह ताला मुंहिंजी ज़बान जे अंदरि एतिरो तासुर रखे जो मां ॻाल्हायां सही पर घटि ॻाल्हायां, ज़रूरत जे मुताबिक़ ॻाल्हायां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बारे में दुआ फ़रमाई। ऐं इन खां बाद में साहिबनि चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा मुलाक़ात, इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलणु असांजो आख़िरी मिलणु हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुलियो मुबारक बयानु कंदे साहिबनि ॿिए बि कुझु ॻाल्हियूं नोट कयूं। साहिबनि फ़रमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक अमूमन घटि ॾींदा हुया, किथे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेहंदा हुया। हे असांखे टेक जी घणी जेको आहे बीमारी हिन टाइम अची वई आहे, किथे बि वेहूं त असां टेक लॻाए करे वेहूं था, कंहिं माण्हू जे मथां टेक, कंहिं भित सां टेक, कंहिं विहण ते टेक, ज़रूरत जे मुताबिक़ जेकॾहिं इंसानु ॾिए त कोई मसइलो न आहे। ज़्यादातर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॾींदा हुया। साहिबनि फ़रमायो असां नोट कयोसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि ज़्यादा टेक ॾेई करे एतिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा न हुया। ज़रूरत जे मुताबिक़ थिए त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक ॾींदा हुया। बाक़ी आख़िरी टाइम में जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वञनि पिया, हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खे रिवायत आहे, फ़रमाया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सीने मुबारक ते टेक ॾेई करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद तरफ़ आया। मानी खाइण जे दौरान टेक लॻाइण हे ख़िलाफ़ सुनत आहे। मानी तव्हां खाओ था, भित सां टेक लॻल आहे, त इहो जेको तरीक़ो आहे इहो ख़िलाफ़ सुनत आहे। इन में कुझु नुक़सान न थींदा, हिकु नंबर ते नुक़सानु इहो थींदो टेक लॻाए करे मानी खाईंदव, मानी खे तव्हां वॾो बरो ॾेई वेंदव, घणी मानी खाई वेंदव, ऐं घणे मानी खाइण जे करे बदहाज़मो थींदो, बदहाज़मे जे करे अजीब ग़रीब बीमारियूं शुरू थी वेंदियूं। मानी कॾहिं बि खाओ, टेक लॻाए करे मानी न खाओ। सही थी वियो कंहिं माण्हू जे मथां बि टेक न हुजे, मानी त खाओ था पर हिकिड़े माण्हू जे मथां न किरे पियो, त इहो बि जेको आहे ख़िलाफ़ सुनत आहे, ख़िलाफ़ अदब आहे। यादि रहणु खपे त क़ुर जी तिलावत कयो त उन ते बि टेक न ॾियणी, मजबूरी आहे, बंदे जी चेल इंतिहाई कमज़ोर आहे, जंहिंजे करे असां नथा वेही सघूं। ऐं जेकॾहिं अगरि ईअं मां वेहां थो त मां 10 मिंट क़ुर जी तिलावत कयां थो, पर जेकॾहिं अगरि टेक लॻाए करे वेंदुमि त मां अधु कलाकु मुनो कलाकु तिलावत करे वेंदुमि। त उन लाइ अलाह ताला
एक आसानी जो मामलो तो फरमायो आहे त उहो बंदो टेक लगाए सघे थो। बाक़ी जवान आहे, कंहिं क़िस्म में कोई भी मसलो ना है, टाइट आहे, टेक लगाए करे क़ुर जी तिलावत करण हे ख़िलाफ़ अदब आहे, हे ख़िलाफ़ सुनत आहे। अल्लाह ताला जो कलाम था पढ़ो, इहो कलाम वॾी फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत वारो आहे, इन खे टेक लगाए करे पढ़ो न, बल्कि ईअं अल्लाह ताला सिहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती ॾिनी आहे, ईअं पढ़ंदा कयो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको तरीक़ो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके इख़लाक़ आहिनि, इहे पूरी उम्मत लाइ हिदायत जो हिकु ज़रियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घुमणु मुबारक बि वॾो बहितरु हुयो। सहाबा खे एतिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु तरीक़े खे सहाबा नोट कयो। सहाबा फरमा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हलणु मुबारक ईअं हूंदो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी बिलांग मुबारक हूंदी हुई उहा नंढी न हूंदी हुई। अमूमन औरतुनि जे घुमण जे अंदरि ऐं मर्द जे घुमण जे अंदरि फ़र्क़ु आहे वॾो। औरतूं घुमंदियूं आहिनि त उन जा पेर जेके क़दम जेके आहिनि उहे हल्का हलंदा आहिनि, ऐं मर्द जी इहा निशानी आहे त मर्द जेको आहे बिलांग खणंदो आहे उहा वरी वसी बिलांग खणंदो आहे। साहबा फरमाइनि पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु ईअं हूंदो हुयो ऐं घुमणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं हूंदो हुयो जो परे खां ॾिसंदासीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं अचनि था जीअं को मथां ई खां हेठि लहे, ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घुमणु मुबारक हूंदो हुयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो घुमंदा हुया पोइ या त हे अल्लाह ताला जी तरफ़ां मौजूदु हुयो, साहबा फरमाइनि पिया, जंहिंखे असां न पिया सम्झी सघूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमंदा हुया त असां बि त घुमंदा हुआसीं, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो क़दम खणंदा हुया महसूसु ईअं थींदो हुयो अल्लाह ताला ज़मीन खे सोकड़ींदो वञे थो, ज़मीन खे अल्लाह ताला वेड़ींदो वञे थो, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾो मुफ़ासिलो थोरे टाइम जे अंदरि फ़ारिक़ कंदा हुया, तमामु वॾो पंधु थोरे टाइम जे अंदरि क्लियर कंदा हुया। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूज़ो मुबारक हुयो। ऐं उम्मत जेकॾहिं फलाहीअ ते पहुचणु चाहे थी, मुस्लमान जेकॾहिं कामयाबु थियणु चाहिनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे खणणो पवंदो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 10 साल इहो साहबी गॾु रहियो आहे, ख़िदमत में रहियो आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इल्मु हासिलु करण में रहियो आहे। फरमाई त 10 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयासीं ऐं इन 10 सालनि में कोई अगरि कंहिंजी ख़िदमत करे लाज़मी कुझु न कुझु नुक़सान बि थींदो। अगरि तव्हां कंहिं मुर्शिद जी ख़िदमत में वञो था त उनजी ख़िदमत कयो था, नेठि लाज़मी उनखे रोज़ु खाधो खणी ॾींदव, उनखे पाणी खणी ॾींदव, उनखे उनजा कपिड़ा खणी ॾींदव, त लाज़मी कॾहिं न कॾहिं को नुक़सानु थींदो। ईअं हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु हुयासीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 10 साल मां ख़िदमत कयमि। पोइ उन 10 सालनि जे अंदरि कमी कोताही थी, कॾहिं का शइ टुटी पई, कॾहिं को प्यालो टुटी पियो, कॾहिं को थांव टुटी पियो, चे 10 सालनि जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं क़िस्म जो कोई बि मूंखे को दड़को न ॾिनो, का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मार न ॾिनी ऐं न ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़गी जा को असरात ॾेखारिया। हाणे हे मालूम अगरि तव्हांजे हेठां को कमु थो करे, तव्हांजे महतात कोई कमु थो करे, तव्हांखे अल्लाह ताला ज़्यादा ख़ज़ानो ॾिनो आहे, तव्हांजा हेठि मुलाज़िम आहिनि, तव्हां वटि हेठि कमु था कनि, त पोइ इन्हनि सां बहितरु तरीक़ो रखो जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो आहे। साहबी आहे फरमाई 10 सालनि जे अंदरि कंहिं क़िस्म कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छिड़ बि न ॾिनी, को नाराज़गी असरात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॾेखारिया। त अहिड़ी तरह अल्लाह ताला जेकॾहिं असांखे का वॾी फैक्ट्री ॾिनी आहे, वॾो अल्लाह ताला मूंखे मालदार बनायो आहे, त उन माल जे अंदरि जेकॾहिं अगरि मुंहिंजे हेठां मुलाज़िम कमु कनि था उन्हनि सां बहितरु रवैयो रखो, उनखे टारगेट न बनायो, उनजे मथां ज़ुल्म कंहिं क़िस्म जो कोई न कयो वञे। ऐं सेम सेम ईअं औलाद बि ईअं ई आहे, तव्हां वालदेन आहियो, औलाद सां बहितरीनु सुलूक रखो, औलाद सां मोहबत खे बराबरि रखंदा कयो। ऐं जेकॾहिं औलाद सां मोहबत खे बराबरि न रखंदो अदावत पैदा थींदी। काफ़ी वालदेन अहिड़ा आहिनि जेके चंद पुटनि खे ज़्यादा मोहबत ॾींदा आहिनि, 2-3 पुट चवंदा हे असांखे इंतिहाई ज़्यादा प्यारा आहिनि, त उन्हनि खे बहितरु कपिड़ा बि वठी ईंदा, बहितरु लिबास बि पाराईंदा, बहितरु शॉपिंग बि कराईंदा ऐं ख़र्ची बि टाइम ते ॾींदा। ऐं चंद पुट अहिड़ा आहिनि जंहिंखे कंहिं क़िस्म जो कोई बि पीउ लिफ्ट न कराईंदो, त हे छा थींदो, हे अदावत पैदा थींदी, बाद में औलाद जे दरमियान लड़ाई पैदा थींदी। औलाद तव्हांजी आहे, तव्हांजे नुतफ़े खां पैदा थियल आहे, त
त औलाद जे अंदरि एतदाल कयो, बहितर उनखे तालीम ॾियो, बहितर उनखे पढ़ाई कयो, पढ़ाई ॾियारायो, ऐं बहितर उनखे इख़लाक़ सेखारियो, ऐं बहितर उनजा नाला रखो। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे फरमायो। हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हे जलील क़दर साहिब आहिनि, फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इख़लाक़ मुबारक तमामु वॾा वसी हुया। उन इख़लाक़नि खे असां बयानु बि नथा करे सघूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इकठे हुयासीं, फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे यमन जी तरफ़ मोकिलिनि पिया ऐं मूंखे हाकिम करे मोकिलिनि पिया यमन जो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते फरमायो, ए मास केतिरो टाइम असां गॾु रहियो आहे? त माज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, या रसूल अल्लाह, त वॾो टाइम तोसां गॾु तव्हां सां गॾु रहिया आहियूं। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उते जीअं जो वञी करे पहुचो यमन में, उते पंहिंजा इख़लाक़ वञी करे पेश कजो। जेके इख़लाक़ हिते मां तव्हांखे सेखारिया आहिनि, उते इख़लाक़ जेको आहे पेश कजो। यकीन तौर ते इख़लाक़ इस्लाम जे अंदरि तमामु वॾी ताक़त रखनि। अड़े बाबा तव्हां वञो ॿाहिरि, इनखे ॿधियो बाबा, इनखे त इनखे कमरे में मथे वाड़े छॾियो सभिनी खे, पहिरियों मुंहिंजे पुट खे। त मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां इख़लाक़ सेखारिया। उन इख़लाक़ जे बदौलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यमन जी तरफ़ वञो, उते इख़लाक़ पेश कजो। ॾिसो इस्लाम जे अंदरि इख़लाक़ जे बारे में इस्लाम वॾो कुझु बयानु कयो आहे। तव्हां नमाज़ पढ़ो था, इख़लाक़ कंहिं क़िस्म जा कोई बि न आहिनि। तव्हां रोज़ा रखो था, यानी ॻाल्हाइण जी कंहिं क़िस्म जो कोई बि बंदे खे तमीज़ नथी अचे। तव्हां हज नओं करे मोटी आहियो, पर ज़बान जे अंदरि उहा ई वरी ॻाल्हि मौजूदु आहे। त माण्हू ॾिसंदा यार हे मुस्लमान त आहे, नमाज़ी त आहे, हज त करे आहे, पर कहिड़े क़िस्म जो हे मुस्लमान आहे? मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे। ॾिसो मुस्लमान ऐं मोमिन जी हिकिड़ी पहचान आहे त उहो गार ऐं गंद खां परे रहंदो आहे। अॻिलो बंदो भले गार ते लही पई, बदकलामी ते हेठि लही पई, पर मुस्लमान जो हे बिल्कुलु शान न आहे त मुस्लमान उनखे गार जे मुक़ाबले में गार ई वापसि करे ॾे। अगरि हिकिड़ो अॻिले बंदे बि गार ॾिनी ऐं तव्हां बि गार ॾिनी, पोइ यानी तव्हां में उन बंदे में कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न थियो। इख़लाक़ इनखे चइबो आहे त ज़बान ते जेको गार बिल्कुलु फ़ौश गार अचे ई न। अगरि गार अचे थी त यानी तव्हांजे अंदरि वॾी कमी आहे। त काफ़ी असांजा हिन टाइम मुस्लमान जेके नमाज़ बि बहितर पढ़ंदा आहिनि, हज बि जेको आहे चङी तरह कंदा आहिनि, ज़कात बि जेको आहे कढंदा आहिनि, ज़बान जेकी उनजी हूंदी आहे न, उहा ज़बान इंतिहाई ग़लति ऐं ग़लीज़ ज़बान हुनजी हूंदी आहे। ख़ासि करे दीनदारनि जे अंदरि बि वॾो मर्ज़ु आहे त ज़बान मां गार ते इंतिहाई वॾो कंट्रोल हुजे। हिन खे बंदो अॼुकल्ह नॉर्मल थो सम्झे, उहो सम्झे थो गार जेको आहे को मसइलो ई न आहे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी 63 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे, ऐं 63 साल जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर जेके फैलाया आहिनि उहे इख़लाक़ फैलाया आहिनि। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जी तरफ़ विया, जिहाद जी तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया ऐं काफ़रनि सां क़िताल बि थियो। त क़िताल खां बाद में कंहिं क़िस्म में कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़अल्लाह उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकी तव्हां सां लड़ाई आहे न, उहा लड़ाई बि इन ई बेस ते आहे त तव्हां इस्लाम जो दुश्मन आहियो। अगरि जेकॾहिं मुस्लमान थियो था त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असां तव्हांखे सीने सां लॻाईंदासीं। काफ़रनि खे फरमायूं अगरि कोई बि काफ़र मुस्लमान थिए थो त सीने सां लॻाईंदासीं। अगरि कोई काफ़र मुस्लमान नथो थिए, यानी इहो काफ़र अलाह जो दुश्मन आहे, अलाह जे दीन जो दुश्मन आहे, पोइ हुन सां कंहिं क़िस्म जो कोई बि हथु मिलाइण जी ज़रूरत न आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि सां क़िताल कयो आहे, जिहाद कयो आहे, इन बेस ते त कुफ़ुर जेको आहे हिन सरज़मीन ते फ़साद आहे। कुफ़ुर जेको आहे हिन सरज़मीन ते फ़साद आहे, ऐं फ़साद खे जेकॾहिं अगरि तव्हां छॾे ॾींदो त पोइ दुनिया जे अंदरि अमुन थींदो ई न। इस्लाम हमेशह फ़ोकस अमुन जी तरफ़ छॾियो आहे। ॾिसो इस्लाम जी माना बि इहा ई थी बीहे। इस्लाम जी माना आहे अमुन, इस्लाम जी माना आहे सलामती, इस्लाम जी माना आहे एतदाल। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमुन ऐं अहिड़ी तरह सलामती ऐं एतदाल जी तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾियो आहे। दुनिया जो वाहिद मज़हब इस्लाम आहे जंहिंजे अंदरि इहा ख़ुसूसियत आहे। बाक़ी दुनिया जे अंदरि ॿियो को अहिड़ो मज़हब न आहे जेको तव्हांखे चवे त ठीकु आहे अमुन बि हले, सलामती बि हले ऐं एतदाल बि हले। दुनिया जे अंदरि कोई बि अहिड़ो मज़हब थी नथो सघे। त इस्लाम जेको अलाह ताला असांखे ॾिनो आहे, हे तमामु ख़ूबसूरत मज़हब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़लाक़ उम्मत खे सेखारिया आहिनि। हिकु यहूदी नौजवान हुयो, पंहिंजे मज़हब ते क़ाइमु दाइमु हुयो,
पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे ख़िदमत कंदो हुयो। आहे उहो यहूदी गैर मुस्लिम, ऐं वाज़े तौर ते उनखे ख़बर आहे त हे जेको नबी आहे इन जी इहा दावा आहे त हिन पूरी दुनिया जे अंदरि अलाह अकेलो आहे। यहूदी पोइ बि मोहबत जे तहत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ ईंदा हुया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाज़ औक़ात ख़िदमत कंदा हुया। अहिड़ी तरह हिकिड़ो नौजवान जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अक्सर इस्तेमालु थींदो हुयो, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा मुबारक खणी ईंदो हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो खाधो खणी ईंदो हुयो। पर उहो हुयो नौजवान यहूदी। कुझु टाइम खां बाद में उहो उन अचणु छॾे ॾिनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु थियो, साहिबनि ॿुधायो त या रसूल अल्लाह उहो इन बेस ते हिन टाइम नथो अचे, त उहो हिन टाइम उहो शदीद जेको आहे बीमार लॻो पियो आहे, तमामु घणो बीमार आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हलो उन तरफ़ असां हलूं था। हे आला हिकिड़ा ज़र्फ़ आहिनि, आला हिकिड़ो मक़ाम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो उन तरफ़ विया, उनजे घर में पहुता, उनजो पीउ बि जेको आहे यहूदी हुयो, उहो नौजवान पाण बि यहूदी हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असां अयादत लाइ आया आहियूं, ऐं तुंहिंजी तबियत कीअं? उन चयो साईं कशमकश में आहियां, तबियत में सफ़ा मज़ो न आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए पुट तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह, कलमो आख़िरी टाइम में पढ़, ऐं ज़िंदगी जा आख़िरी लम्हात आहिनि ऐं मां इन ते ख़ुशि थींदुमि, तूं कलमो भर। त उन नौजवान पीउ तरफ़ ईअं ॾिठो साम्हूं त अबो वेठो आहे मतां, अबो डांट ॾे, ऐं पीउ त ज़िमेदार आहे, बंदो पीउ खां ज़्यादा लाराईंदो हर हिकु मौक़े ते। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे ऐं पोइ जेको आहे पीउ तरफ़ मुतवजो थियो। त ॾिसां हाणे अबो जेको आहे कहिड़ी कंडीशन में आहे। त उहो यहूदी जेको पीउ हुयो न हिन जो, उन पीउ हिन खे ॾिसी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे ऐं पोइ पीउ पुट खे इजाज़त ॾिनी त पुट तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह, मां अबो तोखे इजाज़त ॾियां थो, कोई मसइलो न आहे। हे नबी जेकी ॻाल्हि करे थो उन जे मथां तूं ईमान आण। पोइ उन नौजवान चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। कंहिं रिवायत में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, इहो कलमो पढ़े करे ऐं कुझु टाइम खां बाद में उहो नौजवान इंतकाल करियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मां इंतिहाई वॾो ख़ुशि आहियां त मुंहिंजो हिकु उम्मती वियो आहे ईमान जी हालत में वियो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरीस हुया इन मौक़े जे अंदरि त उम्मती जेको आहे जनम खां बची वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़्यादा में ज़्यादा फ़िक्र हुई, इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़्यादा फ़िक्र हुई। अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो केरु आहे उहो बंदो जेको चवे त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे अमाल नामे जे अंदरि इंतिहाई ज़्यादा वज़न थिए। इहो बंदो केरु चाहे थो जेको चवे त मुंहिंजे अमाल नामे जे अंदरि क़यामत जे ॾींहुं नेकियूं जंहिं पासे रखियूं वञनि त उहे नेकियूं ज़्यादा वज़नी थियनि, केरु ईअं चाहींदो? त तमामु साहिबनि चयो साईं इहा त ख़्वाहिश सभई कंदा, इहा ख़्वाहिश सभई कंदा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया यादि रहणु खपे आमाल जे अंदरि इख़लास हुजे ऐं पंहिंजो इख़लाक़ जेको आहे पेश कयो, इख़लाक़ पेश कयो। जेतिरो इख़लाक़ हूंदो ओतिरो अलाह ताला क़यामत जे ॾींहुं तव्हांजे अमाल खे वज़नी बनाईंदो। ऐं जेकॾहिं इख़लाक़ न आहे, नमाज़ पढ़ण खां बाद में बि ज़बान ते गारा, नमाज़ पढ़ण खां बाद में बि ज़बान ते कूड़ आहे, त मां सम्झां थो हे नमाज़ जेको आहे अलाह ताला जी बारगाह में फ़र्ज़ु जेको असांजो लही वेंदो, पर हिन अमाल जे अंदरि वज़न जेको आहे कंहिं क़िस्म में कोई बि न थींदो। ज़िंदगी जे अंदरि बंदो सचाई खे इख़्तियार करे, सचाई जेतिरो ज़िंदगी अंदरि हूंदी त ॾिसो काफ़रनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुश्मनी खां बाद में पुट वेही डिस्टर्ब था थियूं काफ़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़र जेको हुयो न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़र कुफ़ुर जी हालत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे त मां जेको नबी आहियां। इन हालत में बि तमामु ज़्यादा काफ़र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईमानदार सम्झंदा हुया। ऐं जंहिं राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई आहे, ॾिसो हे हिकिड़ी मेन पॉइंट आहे, जंहिं राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई हुई न, हाणे इन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों इस्लाम जी दावत पहुचाए चुका आहिनि। ऐं जंहिं राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कनि था, मदीने तरफ़ वञनि था, इन राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे विया ऐं साथ में इहा बि ॻाल्हि करे विया, गॾु इहा बि ॻाल्हि करे विया तमामु ज़्यादा हिकिड़ो सामान हज़रत अली साईं हथ में पकड़ायूं। फरमायो त हे जेको सामान आहे हे फ़लाणे हिकिड़े काफ़र जो आहे, हे सामान आहे हे हिकिड़े फ़लाणे काफ़र जो आहे, हे सामान आहे हे हिकिड़े फ़लाणे काफ़र जो आहे।
त हज़रत अली साईं फरमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादा मूंखे सामान ॾेई विया। पोइ कंहिंमें कंहिंजा धर्म पियल हुया, कंहिंमें कंहिंजो सामान ज़रूरी पियल हुयो। हालांकि उहो अॻिलो जंहिंजो सामान आहे त उहे काफ़िर आहिनि। नबी जेको आहे ऐलान बि करे चुका आहिनि त मां नबी आहियां, इन खां बावजूदि बि काफ़िरनि जो एॾो वॾो एतमाद हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत तरफ़ निकिता ऐं सुबुह सां जीअं जो हाणे इहे काफ़िर जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻोल्हण जे पोयां आहिनि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अॼु असां न छॾींदासीं। सुबुह सां हज़रत अली साईं खे बिसर ते ॾिठूं ऐं हज़रत अली साईं फरमाया हे तव्हांजो फलाणो फलाणो जेको आहे सामान। यानी मालूम थिए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम दीन जी दावत हलाइनि पिया, काफ़िरनि जी दिलनि जे अंदरि इहो रोब हुयो त इहा शख़्सियत जेकी आहे अमानत असांजी कंहिं क़िस्म कोई बि न खाईंदी, कंहिं क़िस्म में कोई बि असां सां बनंबरी इहा शख़्सियत न कंदी। त अॼु मुस्लमान असां सभु मुस्लमान असां उन नबी जे मथां कलमो भरे करे ऐं पोइ असां कहिड़े मुंहं सां जेको ठगी था कयूं, कहिड़े मुंहं सां जेको बनंबरी था कयूं, त क़यामत जे ॾींहुं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे पंहिंजो कीअं कंदा। यकीन तौर ते अफ़सोस जो मक़ाम आहे अॼुकल्ह ज़्यादा में ज़्यादा जेको ठगी थिए थी मुस्लमान सां त मुस्लमान जी थिए थी। इन में ॻाल्हि कंहिं क़िस्म में कोई बि बनंबरी न आहे, कोई बि शक न आहे। मुस्लमान सां जेकी बनंबरी थिए थी उहो मुस्लमान ई थो करे, कहिड़ी बेस ते करे थो। इन मुस्लमान जो आख़िर ते यकीन पोइ घटि आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वञनि था त 3 मरतबा इब्तिदा में बयानु कयो न, 3 मरतबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त कंहिं सहाबी जी का रक़म रहियल आहे, कंहिं सहाबी जो कोई धर्म रहियल आहे, कंहिं सहाबी जो कोई सामान वाॾे रहियल आहे, त अगरि रहियल आहे हिन टाइम मां बीमार आहियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मुंहिंजे वञण जा थोरा ई ॾींहं पता आहिनि, त उहो सहाबी मूंसां मुतालबो करे त उहा रक़म मां हुनखे वापसि ॾेई छॾियां। 3 मरतबा ऐलान कयो त पोइ हिकिड़े सहाबी जेको आहे उथी बीठो, उनजो साईं मुंहिंजी कुझु रक़म जेकी आहे तव्हां 3 धर्म रहियल आहे। त हे अॼोको मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आणण वारो। ॾिसो असांजे लाइ शरीयत जा जेके मर्कज़ आहिनि उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम ॾेई विया आहिनि त कंहिंजो रुपयो बि न आहे खाइणो, अगरि खाईंदो क़यामत ॾींहुं सुभाणे भरींदो। अॼु मुस्लमान जी ठगी पोइ कहिड़े बेस ते करे थो। पोइ इहा मुस्लमान जो इहो यकीन आहे त क़यामत न ईंदी सुभाणे क़बर में न हलणो। ॾिसो तमामु ज़्यादा मुस्लमान जी ॻाल्हि बि इहा हूंदी आहे न यार, दुनिया में जेको कुझु थिए थो न हल हाली हिते तो कुझु करे वठूं, सुभाणे क़यामत जेको कंहिं ॾिठी आहे, मे यकीन काफ़िर जो आहे, सुभाणे क़यामत कंहिं ॾिठी आहे, सुभाणे मरंदासीं यार। चवंदा आहिनि इंसान इंतिहाई वॾो ॾाढो आहे, चे मुंहुं ॾेई वेंदासीं, मौत सां बि मुंहुं ॾेई था वञूं न, चे क़बर सां बि जेको मुंहुं ॾेई वेंदासीं, यौम महशर सां मुंहुं ॾेई वेंदासीं, त इहा शैतान जी पटी आहे। त मौत सां बंदो चङी तरह मुंहुं नथो ॾेई सघे, क़बर सां चङी तरह मुंहुं असां नथा ॾेई सघूं, यौम महशर में चङी तरह मुंहुं न ॾेई सघंदासीं। इंतिहाई वॾा शक्तियूं आहिनि उते, जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगाह कयो आहे। लखनि जी तादाद में मां ज़्यादा मूंखे दोस्तनि ॿुधायो आहे त हे असांजो फलाणो मुस्लमान हे असांजा ₹1 लख फ्रॉड करे वियो आहे, हे 2 करोड़ जो फ्रॉड करे वियो आहे, हे 3 करोड़ जो फ्रॉड करे वियो आहे, हे 1 लख रुपये जो फ्रॉड करे वियो आहे। त हे ज़माने में हिकिड़ी मां तव्हांखे नसीहत थो कयां त हिन ज़माने में पंहिंजे पैसो जेको कंहिंजे हथ में बि न पकड़ायो। हिन ज़माने में पंहिंजो पैसो कंहिंजे हथ में बि न पकड़ायो, भले ज़ाहिरी तौर में ॾाढ़ी हुजे, पटको हुजे, तव्हांजो सॻो भाउ हुजे न, उनजे हथ में बि पैसा हथ में न पकड़ायो। तूं वञी कारोबार कर, सुभाणे जेको आहे जेको बचे त पोइ उहो अदद कंदासीं। तव्हांजो पैसो तव्हांखे ज़्यादा फ़िक्र थींदी, भाॻे कहिड़ो टेंशन थींदो। उहो चवंदो कारोबार कयो त ठीकु आहे, नुक़सानु पहुतो त भाउ जी मिल्कियत आहे, कहिड़ो मुंहिंजी मिल्कियत आहे, नुक़सानु पहुतो अॿे जी मिल्कियत आहे, कहिड़ी मुंहिंजी पंहिंजी मिल्कियत आहे। त पंहिंजो पैसो कंहिंजे हथ में न पकड़ायो, माण्हुनि जे मथां बिल्कुलु बि एतमाद न कयो, पैसे जे मामले में बिल्कुलु बि एतमाद, ओ ज़रे रुपए जो बि एतमाद न कयो। हे ज़मानो उहो न आहे। छा कंदव, अगरि कोई तव्हांजो पैसा खाई वेंदो, ॿाहूं बि उनखे तव्हां ॿधंदव त साईं हाणे मूंखे वापसि पैसा ॾे। उहे पैसा तव्हांखे किस्तुनि ते मिलंदा, किस्तुनि ते मिलंदा। हिते शदाकोट जी ॻाल्हि थो मां कयां, ख़बर कंहिंखे न पवंदी। दीनदार हिकिड़ो बंदो आहे, दीनदार, सफ़ा दीनदार, अॻिले खां पैसा वधाई, फलाणी तारीख़ ते मां तोखे पैसा ॾींदुमि, फलाणी तारीख़ जंहिंजो मोटी आई, हाणे उहो पैसा हुनखे ॾेई नथो, 1 महीनो गुज़री वियो, 2 महीना गुज़री विया, 3 महीना, जंहिं ॾिनो आहे उहो बि दीनदार आहे, ऐं जंहिं वरिता आहिनि उहो बि दीनदार आहे।
हाणे हो चए थो अलाह करे जेके मां पैसा ॾिना नी इहे मूंखे पंहिंजा रुगो पैसा मिलनि, नफ़ो त मां उन ते चङी तरह कमायुमि ऐं उन पैसनि ते पैसा न हुया। इहा ॻाल्हि ज़हन में रखे, मथां सम्झो त साईं पैसा दीनदार ॾेई करे पैसा हे त व्याज जो कमु आहे, हुन पैसा न हुन ॿी का शइ ॾिनी हुई त हुनजो त इन ते नफ़ो मिलंदो न, लाज़मी जेको का शइ कंहिंखे ॾींदो त उन ते नफ़ो ॾींदो न, हुनजो अलाह करे मूंखे इन ते नफ़ो न मिले, मूंखे रुगो पंहिंजा पैसा मिलनि। हाणे अॻिलो बंदो चएसि थो त इंतज़ारु कर, हे महीनो छॾ, ॿियो मथियो महीनो छॾ, नेठि तव्हां कर्ज़ाई खे छा कंदव? कर्ज़ाई खे तव्हां कोर्ट में बि चैलेंज नथा करे सघो, कर्ज़ाई खे तव्हां कोर्ट में बि चैलेंज नथा करे सघो। कोर्ट ॾे जीअं जो वेंदो न कर्ज़ाई, उहो चवंदो साईं हिन जा मां 3 लख रुपया बीठा आहिनि, त जज चवंदो निभागा बणाने खे पैसा ॾे न, पोइ छो न पैसा खयां थी, त पोइ जज खे चवंदो साईं ग़रीब माण्हू आहियां, मज़दूरी कंदो आहियां, हाणे 1000 रुपया मूंखे उतां मिलंदो आहे, त पोइ जज हिन जी नोईत ॾिसी करे हिनखे चवंदो यार हिनखे त हाणे 1000 थो मिले, हाणे तोखे हे पैसा कीअं ॾे? पोइ जज हाणे हिन कर्ज़ाई खे चवंदो निभागा नेठि पैसा कीअं ॾियणु चाहे थो? पोइ चवंदो साईं महीने में मां 15,000 ॾेई सघां थो, 1000 रुपया मिलंदो आहे, 500 मां पाण खपाईंदुमि ऐं 500 पोइ मां हिनखे ॾींदो वेंदुमि। हाणे तव्हांजा लखनि में पैसा बीठा आहिनि, जज हिन ॻाल्हि ते सिग्नेचर कंदो त ठीकु आहे तोखे फ़ी महीने में 15,000 रुपया ॾींदो, तव्हांजा पैसा लखनि में बीठा आहिनि, हाणे महीने में 15,000 त केतिरो ज़मानो लॻे, ऐं चैलेंज तव्हां हिनखे किथे बि नथा करे सघो। वधि में वधि जज इहो लिखी ॾींदो बसि हल साईं 15,000 कुझु टाइम ताईं हलिया, 1 महीनो 2 महीना 3 महीना ठका थी वियो बा, वरी 2-3 महीना तव्हांखे 15,000 ॾिनई बि न। वरी साॻो जज जे तरफ़, जज खे चवंदो साईं अमड़ गुज़ारे वई हुई, माइट गुज़ारे वियो हुयो, फलाणा रिश्तेदार गुज़ारे विया, अमड़ बीमार हुई, जज हिन जी हालत खे ॾिसी करे जज चवंदो यार वाक़ई हिनखे गुज़रो, हिनखे छॾे ॾेसि, हली करे जज चवंदो पंहिंजा पैसा ई तूं पाण वटि, मुंहिंजो कमु बि न आहे। यार कर्ज़ाई खे छा कंदो, मारींदोसि, छा कंदो कर्ज़ाई? हे मेंबर ते वेठो आहियां, हे मेंबर ते अहिड़ा बंदा ज़ालिम जेको तव्हांजे पेश मां मुजीब रहमान खे पैसा ठोके विया, हे मेंबर ते वेठो आहियां, हिन मेंबर ते जेको ॻाल्हि ग़लति करे त माना उहो उनजे मथां अलाह ताला जी रहमत पोइ न ईंदी, अलाह ताला जी रहमत बिल्कुलु बि न ईंदी। हिन मेंबर ते वेठो आहियां, कंहिंसां भलाई कयमि कंहिं ज़माने में, नालो बि शो न कंदासीं, मेंशन बि न कंदासीं, ख़बर बि उनखे न पवंदी इनशाअल्लाह, कंहिं ज़माने में कंहिंसां भलाई कईसीं, सिर्फ़ु मां मारिजी हिते वियुमि त मां विच में अची करे बीठुमि, त साईं तव्हां मोज़िज़ माण्हू तव्हांखे हर हिकु बंदो हर हिकु शइ ॾेई वेंदो, असांखे कोई नथो ॾिए, मां सिर्फ़ु अची करे विच में, मां यार हिन ग़रीब जो फलाणो कमु आहे, अॻिले खे चयुमि यार हिनखे ॾेई छॾेसि, उहो अॻिलो मुंहिंजो दोस्त मां तोखे मां ॾींदुमि, कॾहिं वेंदुमि भला, हुनजो साईं तव्हां हिकु शइ न तव्हां 10 शयूं चवंदा ॾींदासीं, उनखे ख़बर आहे पेश मां मस्जिद खां ॿाहिरि काॾे वेंदो, पैसा हिते ई ॾींदो न, अगरि न ॾींदो पोइ बि छा हिकिड़ो दफ़ो न, ॿियों दफ़ो न, 3 दफ़े अची मस्जिद में बीहंदासीं, जमायत खां लाराईंदो त पैसा ॾेई वेंदो, उन बेस हुनजो त कोई मसइलो न आहे। साईं अॻिले सां भलाई कराईसीं, 2-3 महीना गुज़रिया, हाणे 2-3 महीना विच में त मां उनखे साईं पैसा न मिलिया, अॻिले खे रुपियो बि उनखे न मिलियो, सफ़ा अॻिले खे पैसा टको बि न मिलिया। अॻिलो मां फ़ोन कईसीं पैसा छा जेका न मिलनि भला, त मां यार तोखे पैसा मिलंदा, फ़ोन कई सवाइ पैसा ॾे, चए हा साईं थोरो मसइलो आहे, 2-3 ॾींहं खां पोइ ॾींदासीं। अड़े बाबा ॾे ख़ुदा जा बंदा, हे पेश मां विच में फाथो आहे, हे तो भलाई कई आहे, ऐं हिन मेंबर ते वेठो आहियां त अगरि कोई बंदो चवे न त साईं खे को रुपियो 2 रुपया मतिलबु बतो हूंदो, साईं इन करे विच में आयो आहे, हे मेंबर ते वेठो आहियां, हिकिड़ो टको बि असांखे बचंदो छो भला, हिकिड़ी भलाई कंदासीं त उन में बचंदा छो, मेंबर ते वेठो आहियां, हिकिड़ो रुपियो बि असां विच में जेको आहे न, मां जेको आहे मां रखण बि मुंहिंजे लाइ मुनासिबु न आहे, अगरि मां रखंदुमि त मुंहिंजे लाइ हराम आहे इहो, हिकिड़ो टको हिकिड़ो रुपियो बिना फ्री में ॾिसिजांइ, मां कीअं थो लुड़ियां, फ्री में ॾिसिजो मां कीअं थो फासां। अब 2-3 ईअं गुज़रिया, पैसा न पियो मिलनि, महीनो गुज़रियो, अॻिलो बंदो साईं अची करे हिते वेही रहियो, पैसा ॾे साईं, हाज़ुर बाबा पैसा ॾियूं था, अब पैसा भरे न से पंहिंजी जेब खां, नओं ताज़ो मान खणी आयुमि साईं, उहो ताज़े अने जा पैसा मुंहिंजा ईअं सिधो मुंहिंजे खीसे मां निकिता ॿाहिरि, ऐं ॾियां बि सही पियो, अफ़सोस बि थिए पियो, बसि रोअण न पियो अचे, ॿियो घणो कुझु थिए पियो, सिर्फ़ु रोअण बसि मूंखे न पियो अचे, ॿियो घणो कुझु थिए पियो। अॻिले खे चयुमि यार ज़ालिम भेणा पैसा ॾे, केतिरो तुंहिंजे मथां एहसान कयो आहे, केतिरो तुंहिंजे मथां एहसान कयो आहे, कुझु पैसा हुनखे अलाह ताला सम्झी उहो पैसा ॾेई वियो, आख़िरी पैसा सिर्फ़ु जेको आहे बता उहे 10,000 रुपया बता, हाणे 10,000 जे लाइ हिकिड़ो महीनो छॾियोमांसि, ॿियो 3, 4, 5, 6, हाणे 6 खां बाद में मां बि पेश मां मूंखे बि थोरो दवाई थींदी,
मूंखे बि ॾेखार ईंदी। ऐं इहे 10,000 हाणे बि मां वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, मुजीबुर रहमान पंहिंजी जेब खां कढी करे उनखे ॾिना हुया। 10 महीने खां बाद में अची करे साईं मुंहिंजे मथां उल्टो इहो कमु लॻो त साईं जेको असांखे व्याज खणाइणो आहे, साईं असांखे व्याज खणाइणो आहे। अड़े बाबा हे त मां चयुमि बेटा हे त मसूरी माला जे अंदरि मुंहिंजी ख़्वारी थींदी। इन ख़्वारी जे करे हे मिंबर ते वेठो आहियां, हे मिंबर ते वेठो आहियां। इन ख़्वारी जे करे अगरि मां पंहिंजी ॻाल्हि में ग़लति आहियां त अलाह ताला मूंखे रहमत खां परे करे। इन ख़्वारी जे करे फ़ी सबीलिल्लाह उहे मां 10,000 पंहिंजी जेब काढी छॾियमि। 10,000। हाणे हिते ॾिसो इमाम जी तनख़्वाह छा हूंदी हिते माण्हू मूंखे छा ॾींदा हूंदा पैसा, थोरा घणा, को 500 को ताउन कंदो हूंदो, को 500 ताउन कंदो हूंदो, को 1000 कंदो हूंदो, ॿियो छा थींदो हूंदो। 10,000 पंहिंजी जेब खां इन बेस से कढी करे मां उनजे अॻिले बंदे जे हवाले कयमि त मुंहिंजे मथां लेबल लॻे पियो त अलाह माफ़ु करे मुजीबुर रहमान मूंखे सूद ते पैसा खणाईंदा आहिनि। त हिन ज़माने में पैसा बि पंहिंजा ॾींदव न, पैसा बि तव्हां ॾींदव ऐं सुभाणे ॿाहूं बि तव्हां ॿधंदव, इलाज बि तव्हां कंदव ऐं अहिड़ी तरह गिड़गाईंदव बि तव्हां। त बहितर आहे त जेको बि अचे न ॿिनि पॉइंटनि में ॻाल्हि करे छॾियो, यार मां वटि पैसा ईंदा आहिनि, हलो मां वटि पैसो ईंदा, हलो पैसो पियो हुजे न, मां ॻाल्हि नसीहत कयां, पैसो पियो हुजे न, पियो त बि अॻिले बंदे खे न ॾियो, ओधर ते जेको घुरणु अचे। हशर इहो थो थिए। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो त हाणे जंहिं बंदे खे मुंहिंजो ख़्यालु न थियो आहे, हे ॾिसो केॾो वॾो मूंखे पटको पतल आहे, 5 वक़्त तव्हांखे नमाज़ थो पढ़ायां। जंहिं बंदे खे मुंहिंजो ख़ौफ़ न थियो, मुंहिंजो हया न थियो उनखे, त तव्हां ॿुधायो उहो तव्हां सां भले कंदो अॻिलो बंदरो। हे केॾो सारो मज़मूओ, तव्हांखे काफ़ियुनि साधन खे त ॾाढी बि न आहे न। तव्हां मां कोई हिकिड़ो बि नमाज़ अची करे हिते मुसले ते बीह करे नमाज़ बि नथो पढ़ाए, अॻिले बंदे खे इहो बि ख़ौफ़ थी सघंदो यार मुसले ते बीठो ईअं न बदुआ करे छॾे। उहो असांजे हिते शेख साहिब आहिनि, उहे चवंदा आहिनि असां बदुआ कंदा आहियूं त उन बंदे खे फौरी तौर सां लॻी वेंदो आहे। त बंदे खे इहो बि ख़ौफ़ न थिए यार कहिड़ी ख़बर मुसले ते बीठो आहे, ईअं न बदुआ मुंहिंजे लाइ करे छॾे ऐं पोइ मुंहिंजा तरान निकिरी वञनि। त साईं सॼी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो ई आहे, हे ॻाल्हि करण जो कोई बंदो चवनि साईं इन ॻाल्हि जो फ़ाइदो इहो फ़ाइदो तव्हांखे मिले थो त बंदे कंहिं सां बि पैसनि जो मामिलो न कयो, ख़ैरात में ॾेई छॾियो। कंहिं बंदे खे ख़ैरात में अहसासु थिए थो न, ख़ैरात में ॾेई छॾियो, हे 3,000 मां तोखे ख़ैरात में थो ॾियां, बसि तव्हांजे मथे में बि टेंशन न हूंदो, सुभाणे वठण जो टेंशन बि न हूंदो। ख़ैरात में ॾेई छॾियो, ओधारा पैसा न ॾियो साईं। काफ़ी मां अॻ में बि इहो ॻाल्हि कयमि त काफ़ी माण्हू वरी मौलवी हज़रत चवनि पिया यार तूं साईं माण्हू खे रोके थो, माण्हू जी भलाई थींदी। मां चयो उहा भलाई थींदी, हे ज़मानो न आहे, हे ज़मानो न आहे। चङा भला माण्हू जेके पैसा एलाज़नि था वठंदा, तव्हां ॾिसंदव न पैसा वठण जे टाइम ई चवंदा साईं असां बिल्कुलु मरण ते आहियूं, यकीन कयो मां सफ़ा बेवस लॻो पियो आहे, मूंखे पैसा ॾींदो। तव्हां चवंदो हिनखे अगरि हिन टाइम मां 5,000 रुपया ॾींदुमि न, इहो ज़ालिम हिते मरी वेंदो, फतकी करे मरी वेंदो, हिते ई मरी वेंदो। तव्हांखे एतिरो अहसासु ईंदो, तव्हां चवंदो यार हिन जहिड़ो को शरीफ़ हिन दुनिया में न आहे। ऐं पैसा वठण खां बाद में जॾहिं तव्हां पैसा घुरंदो न, पोइ छा चवंदो भला असां पैसा तुंहिंजा खाधा आहिनि छा, असां तुंहिंजा पैसा खाधा आहिनि छा। यार घड़ी घड़ी मां तूं फ़ोन थो करे, माण्हुनि जा किरोड़ बीठल आहिनि। हाणे तव्हां कसम थो ख़ुदा जो तव्हां 5,000 बि ॾिना हूंदा, कोई बंदो तव्हांखे जवाब में इहा ॻाल्हि करे त माण्हुनि ॾे किरोड़ बीठा आहिनि ऐं उहे उन्हनि ॾे फ़ोन नथा कनि, तूं 5,000 लाइ फ़ोन थो करीं। मां चवंदो इहो जीअं 5,000 इन टाइम इनखे जेकी तबाही ईंदी न, दुनिया में कंहिं बि बंदे खे तबाही न ईंदी आहे। हुनखे इहा शइ नज़र ईंदी आहे त हे ज़ालिम जंहिं टाइम मूंखां घुरे पियो न, त पेरें पवे पियो, ॿाहूं ॿधे पियो, इलाज करे पियो, चए पियो मां हिते मरी वेंदुमि। हाणे हिन ज़ालिम जी ॻाल्हि ॾिसो त छा थो चवे त भला कर्ज़ई जेको आहे भॼी थोरी वेंदा आहिनि, कर्ज़ई कंहिंजो कर्ज़ु खणी करे मरी थोरी वेंदा आहिनि। माण्हुनि जा साईं लख रुपया रहियल आहिनि, असां 5,000 खाधा आहिनि, त वॾी ॻाल्हि थोरी आहे। त माण्हुनि जी वरी स्पीच इहा हूंदी आहे। त हूअं इस्लाम में हुकुम बि आहे त कोई अगरि कंहिंखे कर्ज़ु ॾिए थो त ठीकु आहे उनखे अजुर मिलंदो, पर हिन मौजूदा ज़माने में साईं इहो कमु न कयो, या कंदव साईं अलाए कयो त पोइ भले हिन जुमे ते वरी मस्जिद खां ॿाहिरि कंहिंखे ॾियो भला, ईंदड़ जुमे ते इंशाअल्लाह ख़बर पवंदी। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हक़ीक़त कर्ज़ई खे छा कंदव, छा कंदासीं कर्ज़ई खे, को मारणो त न आहे न। अगरि को कुटको ॾिनोसि तव्हांजा 10 लख बि विया, माण्हू त ईअं चवनि था 10 लख रुपया वठी करे पोइ माण्हू चवंदा अल्लाह करे साईं असांखे हिकिड़ी थप लॻाई,
हिकिड़ी थप में 10 लख विया, उड़ी विया। हाणे अचु असां सां फ़ैसिलो कर। त साईं कर्ज़ु बिल्कुलु बि न ॾियो। साईं ॾाढ़ी जा वार पासे खां कटाइण कीअं आहे? अच्छा, ॾाढ़ी जा जेके वार आहिनि उहे पासे खां कटाइण बि बिल्कुलु ग़लति आहिनि। ॻाल्हि यादि रही, ॾाढ़ी जेकी आहिनि, ॾाढ़ी जा जीअं हितां जेके वार आहिनि, हे ॾिसो था न, हे वार बि मुठि बराबरि हुजनि, हे वार बि मुठि बराबरि हुजनि, इहा आहे मुकमल ॾाढ़ी। इहा छा आहे? इहा आहे मुकमल ॾाढ़ी। ईअं न हितां जेको आहे तव्हां सफ़ा ईअं कटे करे उहो सिर्फ़ु हे चती बीहारियोसि। हे काफ़ी असांजा नौजवान स्टाइलर सिर्फ़ु हे अची करे जेकी आहे न, माज़रत सां चवां, हे सिर्फ़ु जेकी ॾाढ़ी आहे हिन खे ॾाढ़ी खे वॾो छॾनि था, बाक़ी हे पटो सफ़ा न आहे साईं मथियूं, हे सफ़ा न आहे, हे पासो बि सफ़ा न आहे ऐं हे पासो बि सफ़ा न आहे, सिर्फ़ु हे जेको विच में टुकड़ो आहे, त हे ॾाढ़ी न, हे ॾाढ़ी जो मज़ाक़ आहे, हे ॾाढ़ी जी तोहीन आहे। काफ़ी मां हाफ़िज़ साहब बि ॾिठुमि, काफ़ी मौलवी बि ॾिठुमि, त जेके हे पासो सफ़ा छाटिंग था कराइनि, त जीअं ॾाढ़ी हिन पासे मुठि बराबरि रखणी आहे, सेम आड़ो ॾाढ़ी बि ईअं ई मुठि बराबरि रखणी आहे। त ॾाढ़ी जा जेके टई पासा आहिनि न, उहे टई पासा मुठि बराबरि हुजनि। ईअं न आहे त सिर्फ़ु आड़ो जेको आहे मुठि बराबरि हेठां हुजे ऐं पासनि खां तव्हांजो पटाई लथल हुजनि, त हे ॾाढ़ी जी मश्करी आहे, हे ॾाढ़ी जी तोहीन आहे। ॾाढ़ी खे रखो त मुकमल छॾियो, मुठि बराबरि ॾाढ़ी रखणी आहे। केतिरी सही रखणी आहे? ॾाढ़ी मुठि बराबरि। जीअं ॾाढ़ी खे वठूं था त ॾाढ़ी जा वार अल्हम्दुलिल्लाह साईं अची वञनि। त मुंहिंजी ॾाढ़ी हिन टाइम कुझु नंढी आहे साईं, नंढी आहे त मां कटाई न आहे। बाद में कोई इहा ॻाल्हि न करे साईं मथां ॾाढ़ी नंढी करे, अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढ़ी कॾहिं बि ज़िंदगी में मां ॾाढ़ी खे शेव न आहे करायो। मां ॻाल्हि दावा सां कयां थो, ॾाढ़ी खे मां ज़िंदगी में बि शेव न आहे करायो। ज़िंदगी में मां ॾाढ़ी खे मशीन बि न आहे लॻाई। ज़िंदगी में जंहिं टाइम खां ख़बर पई त हे रसूल जी सुनत आहे, उन ॾींहं खां अल्हम्दुलिल्लाह ॾाढ़ी खे छॾे ॾिनोसि त हे तरीक़ो रसूल जे तरीक़े ते हलंदो। ऐं ॾाढ़ी जी तमामु वॾी बरकत, ॾाढ़ी जे अंदरि रोब आहे अल्हम्दुलिल्लाह। ॾाढ़ी वारे बंदे खे अमूमन औरतूं ॾिसी करे छिड़कंदियूं। हा, उनखे ख़बर त असुली जेको मर्द आहे न, असुली मर्द उहो इहो ई आहे। बाक़ी ॾाढ़ी खां कटियल खां पोइ औरतूं चवंदियूं हे हिननि में असां में को फ़र्क़ु ई न आहे। तव्हां ॾिसो ॾाढ़ी वारे बंदे जे चहिरे में रोब जेको आहे तव्हांखे ख़ानदानी क़िस्म जो नज़र ईंदो, परे खां ई। यार खणी केतिरो बि ग़रीब चवंदा आहिनि मंगणार सभु लोकल क़ौम आहे, मंगणार छो न हुजे, पर अथसि ॾाढ़ी जेको सुनत जे मुताबिक़ अल्हम्दुलिल्लाह। खणी मक्सी जेको आहे केॾी बि ज़ात वारे ॻोरी वारो ज़ात आहे, क्लीन शेप थी ईंदो, इहो मंगणार हिन खां काफ़ी जेको रोब में बहितर हूंदो। छो त अलाह खे जेको पसंदि आहे उहो रसूल जो तरीक़ो आहे। अलाह खे छा पसंदि आहे? अलाह खे जेको पसंदि आहे उहो नबी जो तरीक़ो आहे। अलाह ईअं न ॾिसंदो आहे त हे मक्सी आहे, अलाह ईअं बिल्कुलु न आहे ॾिसंदो हे मंगणार आहे, अलाह हे बिल्कुलु न आहे ॾिसंदो हे चांडियो आहे। अलाह ताला फरमाए मां सिर्फ़ु जेको आहे दिलनि खे ॾिसंदो आहियां, मां कुलूब खे ॾिसंदो आहियां। ज़ात मां वटि बिल्कुलु बि न हलंदी आहे, नसब मां वटि बिल्कुलु बि न हलंदो आहे। त हिन जो साईं एॾो सारो वॾो नसब, अलाह ताला फरमाए नसब इन सभिनी खे वजूद मां अलाह ई ॾिनो आहे। मां तव्हांजे इख़लास खे ॾिसंदो ऐं मां तव्हांजे अंदरि पंहिंजे नबी जे तरीक़े खे ॾिसंदो, मां उनखे जेको आहे ज़्यादा इज़त में रखंदो आहियां। त साईं ॾाढ़ी जो जेको इहो तरीक़ो आहे कटाइण जो, इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन खां सादी परहेज़ करण जी कोशिशि कनि। हेज़ वारी औरत या जनाबत वारी औरत क़ुरान मजीद मोबाइल ते या यादि पढ़ी सघे थी या नथी पढ़ी सघे? नथी पढ़ी सघे बिल्कुलु। हेज़ वारी औरत आहे, उनखे हेज़ आई आहे त उहो मोबाइल ते क़ुरान पढ़ी सघे थी, नथी पढ़ी सघे, नाजाइज़ आहे, न पढ़ंदी। जेसिताईं हेज़ खां पाक थिए पोइ पढ़ंदी। ऐं सेम जनाबत वारी औरत जो बि इहो हुकुम आहे। मुड़ुस सां कंहिं औरत सोबत कई आहे, हाणे इहा औरत यादि जेकॾहिं क़ुरान नथी पढ़ी सघे, क़ुरान यादि आहे न, नथी पढ़ी सघे, जेसिताईं इहा औरत पाकाई न कंदी। मर्दनि जे लाइ बि सेम इहो हुकुम आहे। कंहिं मर्द पंहिंजी घरवारी सां सोबत कई ऐं इन खां बाद में जुन बि उनखे तड़ थियो, मोबाइल ते क़ुरान नथो पढ़ी सघे, क़ुरान खे हथु विझण बि इंतिहाई ग़लति आहे। जेको क़ुरान यादि आहे उहो यादि बि नथो पढ़ी सघे। महिल सां जेको आहे गुसुल करे, गुसुल खां बाद में अची करे क़ुरान पढ़े। ऐं औरत हेज़ जी हालत में बि नथी पढ़ी सघे। हा, औरत ज़िक्र करे सघे थी, कोई मसइलो न आहे, औरत ज़िक्र करे सघे थी। हेज़ आई आहे औरत खे, औरत ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इहो ज़िक्र करे सघे थी।
अल्लाहु अकबर इहो ज़िक्र करे सघे थी, बाक़ी क़ुर जो हिसो नथी पढ़ी सघे। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। साईं हलंदड़ नमाज़ में जल्दी वज़ू करे नमाज़ जी तरफ़ दौड़ लॻणु कीअं आहे? अक्सर जमायती कंदा आहिनि। अक्सर जमायती कनि था, इहो ग़लति था कनि। असां वटि अक्सर जमायती पहुचंदा लास्ट में ज़ोर नमाज़ असर ते ॾिसंदा हाणे 2 मिंट पता आहिनि, भॼंदा ईंदा फौरी तौरु वज़ू कंदा, हाणे ॾिसंदा यार रकात थी वञे, हाणे रकात फौरी तौरु तकड़े में वज़ू, हाणे तकड़े में वज़ू अलाए ठीकु थियो बि अलाए न थियो। जेको जल्दी में वज़ू थींदो इहो शक में पइजी वियो न, अलाए वज़ू ठीकु थियो आहे अलाए न थियो आहे, उहो तकड़े में वज़ू करे पोइ हाणे असां वटि हिते मार्बल लॻियल आहे, पोइ हितां नौजवान वॾी उमिरि जा बि काफ़ी पोइ साईं दौड़ लॻाईंदा, तकड़ में रकात निकिरी वञे। ग़लति अमल आहे साईं इहो, इन खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। ॾिसो नबी जो ज़मानो पथर वारो ज़मानो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि मार्बल लॻल न हुई, सिर्फ़ु जेको आहे मस्जिद जे अंदरि मिटी हुई या पथरियूं रखियल हुयूं। इन ज़माने में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौड़ लॻाए करे मस्जिद में नमाज़ खां अचण खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। इन में नुक़सानु थी सघे थो, इहो जमायती किरी सघे थो, जंहिंजे करे हुनजो पेर भरी पए, इहो जमायती किरी सघे थो, जंहिंजे करे हिनखे मथे में धकु लॻे। त इहे अक्सर नौजवान उतां वज़ू करे ॾिसंदा, हाणे पेशमाम अल्लाहु अकबर रुकू में कयो आहे न, हाणे उतां वठी भॼंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए नमाज़ जी तरफ़ अचो, सुकून सां अचो, इत्मीनान सां नमाज़ जी तरफ़ अचो। बाक़ी रकात निकिरी वञे न, ख़ौफ़ इहो आहे न या रकातनि मां खां निकिरी वञे, भले रकात निकिरे, कोई मसइलो न आहे। सभु साथी दौड़ इन जे करे लॻाईंदा आहियूं साईं, सभु न थोरा, मथां सभु साथी नाराज़ आहिनि, सभु न साईं, थोरा जमायती दौड़ इन करे लॻाईंदा आहिनि त यार मूंखां रकात निकिरी वेंदी, त साईं रकात भले निकिरे, जमायत निकिरे, जमायत भले निकिरे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खे नापसंदीदा अमल बयानु कयो आहे, त इहो अमल जेको आहे दुरुस्त न आहे। त इनशाला सभई साथीनि ते अमल कंदासीं त वज़ू करे आराम आराम सां अचिणो आहे। असांजो हे जेके हिते मार्बल आहे, हिते कॾहिं पाणी रखियलु हूंदो आहे, कॾहिं हारियलु हूंदो आहे, इन में ज़्यादा नुक़सानु थी सघे थो। तमामु साथी अमल करण जी कोशिशि कनि। साईं कंहिं बुज़ुर्ग या अल्लाह वारे खां पंहिंजे हक़ में दुआ करणु कीअं आहे? बिल्कुलु जाइज़ आहे, साहबा कराईंदा हुआ अक्सर। साहबा अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तरफ़ ईंदा, पोइ चवंदा हुआ यार रसूलुल्लाह असांजे लाइ दुआ फरमायो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाईंदा हुआ। ऐं कॾहिं कॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि इजाज़त ॾींदा हुआ साहिबनि खे त ऐसा बि कहिड़ी जेको तूं दुआ कराईंदे, पोइ के साहबा दुआ कराईंदा यार रसूलुल्लाह आख़िरत जे मरहले में आसानी जो मामिलो थिए। के साहबा जन्नत लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ कराई, यकीन तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे लाइ जन्नत जी दुआ कनि ऐं उहो जन्नत में न वञे, इहा नामुमकिन ॻाल्हि आहे। पोइ साहबा अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ कराईंदा हुआ, या रसूलुल्लाह असांजे लाइ दुआ कयो, असांजे लाइ दुआ कयो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाईंदो हुआ। ऐं नबी जी दुआ मां सम्झां थो अलाह ताला पोइ ते मोटाईंदो बि न, नबी जी दुआ अलाह ताला क़बूल कंदो आहे। त इहो तरीक़ो बहितर आहे। हिन ज़माने में के अहल इल्म आहिनि, कोई आलिम दीन आहे, कोई बुज़ुर्ग आहे, उनखां जेकी दुआ कराई थी वञे उहो बिल्कुलु ठीकु आहे, दुरुस्त आहे। बाक़ी प्लस में इहा बि ॻाल्हि यादि रखो, अलाह ताला तव्हांजी बि ॿुधंदो आहे, अलाह ताला तव्हांजी ॿुधंदो। अलाह ताला क़ुर हकीम में हिकु आम ऐलान करे छॾियो। अलाह ताला फरमायो ए पैगम्बर मुंहिंजे बंदनि खे वञी करे ऐलान करे ॿुधायो त मां जेकॾहिं अगरि उहे मूंखे सॾींदा, अगरि मूंखां का दुआ घुरणु चाहिनि था, मुंहिंजा पूरा बंदा, उनजे अंदरि नेक जो हुकुम न आहे, उन में गुनाहगार जो हुकुम न आहे। दुनिया जे अंदरि जेके मुंहिंजा बंदा आहिनि, जेकॾहिं अगरि मूंखे दुआ जे तौर ते सॾींदा, मूंखां पंहिंजा मसाइल हल कराईंदा, यकीन तौर ते मां उन्हनि जी उन दुआ खे ॿुधां थो ऐं क़बूल बि कयां थो। त सिर्फ़ु इन ॻाल्हि ते बि बीठा न हुजो त साईं सिर्फ़ु तूं दुआ कर, न, दुआ पाण बि कंदा कयो। अकेला में दुआ ज़्यादा असरु कराईंदी आहे। राति जो कंहिं हिसे में उथो ऐं अलाह खे पंहिंजी फ़रियाद करे ॿुधायो, या अलाह हे मसइलो आहे, हे मसइलो आहे, हे मसइलो आहे। ॿुधायां थो दुनिया जा जेके इंसान आहिनि उन्हनि खे तव्हां मसइलो ॿुधाईंदो, उहो भॼंदा। मिंबर ते वेठो आहियां, दुनिया में कोई बि सखी बंदो हुजनि जेको चवे त साईं मूंखां वधीक कोई बि सखी न आहे, उनखां तव्हां हिकिड़ो दफ़ो पैसा घुरो, सुवाल कयो, कसम खणा थो ॿिए या टे दफ़े मुंहुं ख़राबु कंदो, तव्हांजी फ़ोन न खणंदो,
तव्हांखे रिस्पेक्ट न ॾींदो। हे सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जेको बार बार घुरो ऐं कॾहिं बि ख़ुदा जो दर जेको बंदि न थियो आहे ऐं उन खां असांखे तव्हांखे घुरणु नथो अचे। पोइ वरी इहा दुआ घुरी करे साईं हाणे दुआ मुंहिंजे लाइ क़बूल थी या न थी आहे, वॾे में वॾो पाण खे शक में विझी छॾियो, इम्तिहान में पाण खे विझी छॾियो। अल्लाह जे ॾाढो बीठायो, अल्लाह जेको असांजे शर खां ज़्यादा असांजे वेझो आहे, साह जी रगुण खां अलाह ताला ज़्यादा असांजे क़रीब आहे, उन खां दुआ घुरी करे वरी मुस्लमान ईअं चवे त अलाए दुआ क़बूल थी आहे अलाए न थी आहे, पोइ अफ़सोस जो मक़ाम आहे न आहे। मीर नादर ख़ान साहिबु हिते फ्रंट में मां सां गॾु वेठो हुजे ऐं मां चवां साईं फ़लाणो मुंहिंजो कमु आहे, फ़लाणो कमु कयो ऐं उथी वञे ऐं पोइ मां चवां मीर साहिबु अलाए मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अलाए न ॿुधी। मीर साहिब खे चवां तव्हां अलाए ॻाल्हि ॿुधी न ॿुधी, उहो चवंदो हे मुंहिंजी वॾी तोईंदो करे, मां सां गॾु मूंखे विहारे करे मूंखे ॻाल्हि ॿुधाए वरी मूंखे चवंदो तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न आहे। त यादि रहणु खपे त हिन पूरी दुनिया में असांजे ज़्यादा में ज़्यादा क़रीब जेको आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह खां वधीक कोई बि क़रीब न आहे। अल्लाह खां घुरो, जंहिं टाइम अल्लाह खां घुरो त अल्लाह ताला ॿुधे थो, यकीन तव्हांजो बहितर थियणु खपे। असां हाणे जुमे खां बाद में दुआ घुरीसीं, या अल्लाह हे फ़लाणो मसइलो हल कराए, या अल्लाह हे मसइलो हल करा, आमीन करे पोइ वरी सोचींदासीं न थींदो कमु, न थींदो कमु। महल सां जेको आहे ओधर वठण जी कोशिशि कर, महल सां वरी गाॾी कढण जी कोशिशि कर, महल सां व्याज खणण जी कोशिशि कर, न थींदो साईं कमु। हाणे हिते जेको चवंदा न थींदो कमु, अल्लाह बि फ़रिश्तनि खे चवंदो छॾे ॾियो हिनखे मां में यकीन ई न आहे, वरी मसाइल पंहिंजा हल कराईंदो, मसाइल हल कराईंदो। अल्लाह जे आॾो अल्लाह सां हुज कयो, या अल्लाह तूं मसाइल हल कंदे ॿियो केरु कंदो हिते, तुंहिंजे दर खे मां छॾे काॾे वञा नेठि, मां नथो वञा काॾे बि, मुंहिंजो मसाइल मुंहिंजा रब तूं मूंखे हल कंदे, मूंखे पैदा तूं कयो आहे, मसाइल खे बि तूं हल कंदे, अहिड़ी अल्लाह सां हुज कयो न। हे चयो दुआ खां बाद में अलाए कमु थींदो अलाए न थींदो त मां चवां थो 100% न थींदो, तव्हांजो न थींदो। त अल्लाह सां हक़ीक़ी तालुकात बनायो। ऐं बार बार इहो बि सुवाल न करायो माण्हुनि खां, मौलवी साहिब खां, काफ़ी असांजे दोस्तनि खे चवंदा साईं दुआ घुरो त मां करोड़पति थी वञा, दुआ कयो त मूंखे बिल्डिंग मिले, दुआ कयो त मूंखे अरे बा ठीकु आहे इहो मिलंदो, पोइ छा कंदा, चई साईं तोखे साईं टेके छॾींदासीं, पोइ तोखे टेके छॾींदासीं। मां पोइ हिकिड़े ज़माने जी वॾी पुराणी ॻाल्हि थो कयां, वॾी पुराणी ॻाल्हि। नओं असां मदरसे में वियासीं, जीअं हिन टाइम जमायती असांखां दुआ था घुराइनि, वरी नंढी उमिरि जे करे वरी मां बि हिकिड़ो वॾो शेखुल हदीस हो, मां बि हुनखे चयुमि साईं मुंहिंजे लाइ दुआ कयो। इहो ई सेनो इल्म खां पहिरियां त इहो ई सेनो न त यार पैसनि जी दुआ कराइजे न साईं खां दुकान जी दुआ कराइजे, दुकान मूंखे पंहिंजो थी वञे। त मां साईं खे चयुमि साईं दुआ कयो, छो त साईं जा हाल बि उन टाइम पूरा सारा हुया, उन साईं जा अॻिले जा हाल बि पूरा, मां उनजे हाल खे ॾिसी करे मूंखे वॾो रहम पियो अचे। मां चयुमि काश जेकॾहिं अगरि मां वटि हिन टाइम सेलर हुजे न, सेलर हुजे न, त मां साईं खे मां वॾो टिकाए छॾियां। पोइ दिलि मां ॻाल्हि निकिती, मां साईं हाणे ईअं कयो, मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे सेलर ॾे, अल्लाह ताला मूंखे सेलर जो मालिक बनाए। पोइ जंहिं ॾींहुं मां सेलर जो मालिक थी वेंदो, उन ॾींहुं हर महीने मां तव्हांखे ₹1 ॾींदुमि, हर महीने मां तव्हांखे ₹1 ॾींदुमि। त पोइ साईं मूंखे इबरत सां ॾिसी करे हीअं ॾिसे पियो मूंखे, चए अच्छा तुंहिंजे लाइ मां सेलर जी दुआ कयां, तोखे सेलर मिली वञे। चयो ख़ुदा जा बंदा, तुंहिंजे लाइ मां सेलर जी दुआ कयां, पोइ डारे की इहो ख़ुदा खां मां पंहिंजे लाइ सेलर जी दुआ छो न कयां। मां ख़ुदा खे चयो या अल्लाह हिनखे सेलर ॾे, मुजीब रहमान खे सेलर ॾे, सेलर जो मालिक थिए, पोइ इहो हर महीने मूंखे ₹1 ॾींदो। पोइ जॾहिं तूं सेलर जो मालिक अगरि हक़ीक़त में थी बि वञे, पोइ बि चए मां तुंहिंजे हथनि खे ॾिसां न कहिड़े टाइम मुजीब रहमान मूंखे ₹1 ॾे। चयो ख़ुदा जा बंदा, पोइ डायरेक्ट मां अल्लाह खां पंहिंजो सेलर छो न घुरां। मां चयो यार ॻाल्हि साईं त ज़बरदस्त कई आहे। त हिन टाइम जेके साथी चवंदा न साईं सेलर जी दुआ कयो, नौकिरी जी दुआ कयो, छोकिरी जी दुआ कयो, हा हे सभु दुआऊं कयो त असांजा कम हल थियनि। त मां चवंदो इहो जेकॾहिं अगरि असां कयोसीं बि सही न, सभ खां पहिरियां मुंहिंजी पंहिंजे लाइ कंदो, सभ खां पहिरियां इहे इन शयुनि जी ज़रूरत हर हिकु बंदे खे आहे। त अल्लाह सां अहिड़ो पैसनि वारो सुवाल न कयो त अल्लाह अॼो के ॾींहं में मूंखे करोड़ ॾे, अॼो के ॾींहं में मूंखे 2 करोड़ ॾे, अॼो के ॾींहं में मूंखे 3 करोड़ ॾे। अल्लाह खां हिदायती दुआ घुरो, अल्लाह खां हिदायती दुआ घुरंदो त अल्लाह ताला ज़िंदगी खे आबाद करे छॾींदो। ऐं हिदायत जे अंदरि सभु कुझु आहे,
जंहिं बंदे खे हिदायत मिली वई न त अलहमदुलिल्लाह उनखे माल बि मिली वेंदो। जंहिं बंदे खे इल्मु मिली वियो न उनखे ज़िंदगी जो सुकून बि मिली वेंदो। हा सभु कुझु हिदायत सां जेको कनेक्ट आहे, अलाह खां पंहिंजी रज़ा घुरो, उन रज़ा में सभु कुझु आहे। बाक़ी इहे असांजा ईअं सम्झो 12 सुवाल आहिनि त या अलाह लख रुपया ॾे, या अलाह 2 लख रुपया ॾे, अलाह सां सुवाल थो करीं या MP MNA सां सुवाल थो करीं या वॾेरे सां सुवाल थो करीं, हे बिल्कुलु ग़लति आहे। अलाह खां हिदायत जी दुआ घुरो, हिदायत जे अंदरि सभु कुझु मिली वेंदो। त इहा दुआ घुरंदव साईं? भली शइ आहे, माशा। साईं अॼुकल्ह हिकु मामिलो आम हले थो त असांजी सिंध में अक्सर पैकेज ते जॻहूं बंदा ख़रीद कनि था, उनजो रेशो आम थी वियो। उहो अमल कीअं आहे? अच्छा, इहो मामिलो तव्हां ॿुधो हूंदो काफ़ी त पैकेज ते जॻह वठणु, उनजो डिटेल मां बयानु थो कयां। उहो ईअं त कंहिं बंदे कंहिंखे 10 लख रुपया ॾिना जॻह जे मालिक खे, हे 10 लख रुपया वठि साईं तूं। लाड़काणे में आम थो हले यार, लाड़काणे में कंबर में शहजाद कोट में बि हले थो। पोइ मां 10 लख जी हिकिड़ी ॻाल्हि थो कयां त पोइ जॻह जी जेतिरी क्वालिटी हूंदी आहे न उन एतबार सां पैसा ॾियणा पवंदा आहिनि। जॻह जे मालिक खे 5 लख रुपया ॾियणा पवंदा आहिनि। पोइ जॻह जो मालिक कंदो आहे एग्रीमेंट त साल ताईं तूं मुंहिंजी जॻह में वेठो हुज, साल ताईं तूं मुंहिंजी जॻह में वेठो हुज, हे 5 लख तुंहिंजा हाली मां खणा थो, साल खां बाद में इहे 5 लख मां तोखे वापसि कंदुमि ऐं पोइ तूं मुंहिंजी जॻह खां उथी जाए। इन खे चइबो आहे पैकेज ते जॻह। उर्दू में इन खे चइबो आहे पगड़ी पे मकान लेना, पगड़ी पे मकान लेना। त सर इहो नाजाइज़ आहे। उलमा इन खे सूद बयानु कयो आहे, उलमा इन खे व्याज बयानु कयो आहे। हाणे तव्हां चवंदो इहो व्याज कीअं आहे? उलमा फरमाइनि त इहो व्याज इन सूरत में आहे जंहिं बंदे खे जॻह वारे खे तव्हां 5 लख रुपया ॾिना, इहो थी वियो तव्हांजो उनजे मथां कर्ज़ु। अब हिन खे हलाइसि त हलो हलो हाणे इहो तव्हांजो थी वियो उनजे मथां कर्ज़ु। कंहिं बंदे खे तव्हां 5 लख रुपया ॾिना, उनजी जॻह में तव्हां वेठो, उन बंदे खे जेके तव्हां 5 लख रुपया ॾिना, इहो तव्हांजो उनजे मथां कर्ज़ु आहे। ऐं कर्ज़ मां नफ़ो कमाइणु तमामु उलमा जे नज़दीक इहो सूद वारो अमल आहे। त इहे जेके बि हलाइनि था असांजे लाड़काणे में हलनि था पैकेज ते जॻह, कंबर में हलनि थियूं, शहजाद कोट में हलनि थियूं, ऐं माण्हू त अॼुकल्ह वॾो शौक़ु सां ॾियनि था। अटकल इहा पेश कनि था साईं उहो बि पंहिंजी जॻह थो ॾे ऐं हे 5 लख मां कमाए थो। त मां चवां थो शरीयत जेकी आहे न कंहिं बि मुस्लमान जी खोपड़ी जो नालो न आहे। शरीयत कंहिं बि मुस्लमान जी खोपड़ी में ॻाल्हि अची वई न साईं। त साईं इहो साम्हूं नज़र थो अचे न, असां 5 लख हुनखे ॾियूं था, उहो नफ़ो थो कमाए, 5 लख में उहो कारोबार थो करे ऐं असां उनजी जॻह में तेसिताईं वेठा आहियूं। साल खां बाद में उहो असांखे 5 लख वापसि ॾींदो ऐं असां जॻह खां निकिरी वेंदासीं। यादि रखणु खपे इहो तव्हांजो ज़हन आहे त असां उनखे पैसा ॾियणा आहिनि ऐं असां उनजी जॻह में वेठा आहियूं। शरीयत जे नुक़्ता नज़र सां इहो नाजाइज़ ऐं हराम अमल आहे, इन खां बचंदा कयो। हे बचंदा कयो। हे कर्ज़ ते नफ़ो थो मिले ऐं कर्ज़ ते जेको नफ़ो मिले उहो सूद आहे। हे ॻाल्हि मुजीब रहमान जी न आहे, हे ॻाल्हि मुजीब रहमान जी न आहे। अगरि माते कंहिं बि मुस्लमान खे अगरि यकीन न आहे, रुजू कयो, कराची जे मुफ़्तिन सां रुजू कयो, उन्हनि खां पुछा कयो। शरीयत जो जेको बि मामिलो आहे, मुस्लमान कोई बि क़दम खणे अगरि शरीयत खां हटी करे खणंदो नुक़सानु ॾिसंदो। शरीयत जे मुआफ़िक़ हलंदासीं, अलाह ताला सुकून ऐं राहत नसीब अता फ़रमाईंदो। त इंशाअल्लाह हलंदासीं साईं, अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह चवणु कीअं आहे? बिल्कुलु साईं ग़लति आहे। यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह चवणु बिल्कुलु ग़लति आहे। कोई बि मुस्लमान चवे थो ग़लति थो करे। उहो यज़ीद जे बारे में असां उहो ई नज़रियो रखूं था जेको इमाम हुसैन रखियो आहे। हा, यज़ीद जे बारे में असांजो उहो ई नज़रियो आहे जेको इमाम हुसैन जो नज़रियो आहे। बाक़ी यज़ीद खे जेके साथी चवंदा इन खे रहमतुल्लाह अलैह चयो वञे, यानी साफ़ तौर ते छा त यज़ीद जे मथां रहमत हुजे। त कहिड़ी बेस ते यज़ीद जे मथां रहमत हुजे? ॾिसो सभु इख़्तिलाफ़ खे साइड ते कयो। यज़ीद काफ़ी साथी तावील पेश कंदा, यज़ीद साईं करबला में जंग में मौजूदु न हुयो, यज़ीद हुकुम बि न ॾिनो हुयो, यज़ीद इमाम हुसैन जे ख़िलाफ़ु बीठो बि न हुयो ऐं न ई जेको आहे क़िताल जो हुकुम ॾिनो। असांजो त सभु शयुनि खे भले तव्हां परे कयो, सभिनी शयुनि खे असां तस्लीम कुझु टाइम जे लाइ कयूं था। त हक़ीक़त में यज़ीद उते न हुयो, करबला में दिमश्क जे तरफ़ हुयो। त असां इहा ॻाल्हि कयूं था त करबला जे वाक़े खां बाद में जॾहिं यज़ीद हाकिम हुयो, यज़ीद जॾहिं हाकिम हुयो ऐं हुकूमत हुनजे कंट्रोल में हुई, हुन अहलुल बैत जे बारे में उन जे कातिलनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि सज़ा न ॾिनी आहे।
उनजे बारे में कंहिं क़िस्म जो कोई बि यज़ीद जेको आहे सख़्ती जो रवैयो न रखियो। इन बेस ते इहे असांजो अक़ीदो आहे। आइमा अरबा जो अक़ीदो आहे त यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह कंहिं बि लेवल ते चवणु ग़लति आहे। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रहणु खपे, यज़ीद जे आड़ में अची करे काफ़ी माण्हुनि जी खोपड़ी ख़राबु आहे, उनजी खोपड़ी खे असां साफ़ु करणु चाहियूं था। काफ़ी माण्हू यज़ीद जे आड़ में अची करे अमीर माविया रज़ी अल्लाह ताला उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। त यादि रखो असांजो पोतां सां कंहिं क़िस्म जो कोई बि तालुक़ु न आहे। छा पुट जे ग़लति थियण सां पीउ ग़लति थींदो? छा मुजीब रहमान जो भाउ जेकॾहिं ग़लति आहे त उन सां मुजीब रहमान ग़लति आहे? पोइ त हे ॾाढा ई आहे, पोइ त हे ज़ुल्म आहे। मुजीब रहमान जो, हा ईअं चइबो मुजीब रहमान जो भाउ ग़लति आहे, उन इहो गुनाह कयो आहे। मुजीब रहमान पेश मामा उहो इन गुनाह में मुलविस आहे ई न। यादि रहणु खपे जेकी कमी कोताही आहे यज़ीद जी पंहिंजी ज़ात ताईं आहे। बाक़ी अॻिते अमीर माविया रज़ी अल्लाह ताला उन जे बारे में जेको ईंदो, अमीर माविया रज़ी अल्लाह ताला उन जे बारे में जेको बक बक कंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि असां उनखे माफ़ु न कंदासीं। अमीर माविया यादि रहणु खपे साहबी रसूल आहे, साहबी रसूल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे। उम्मे हबीबा अमीर माविया जी भेण आहे जेकी रसूल जे निकाह में आहे। ऐं अमीर माविया उहो आहे जंहिंजे हथ ते इमाम हसन बैयत कई आहे। ऐं काफ़ी माण्हू सुवाल उथारींदा आहिनि न त अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अनो हज़रत अली साईं सां जंग कई हुई, उथारींदा आहिनि, ख़बर आहे सभिनी खे। अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अनो हज़रत अली साईं सां जंग कई हुई, इन बेस ते असां नथा मञूं। तव्हां भले न मञूं, तव्हां भले न मञूं। उन जंग खां बाद में हज़रत अली साईं जे पुटु इमाम हसन सुलह छो कई? पोइ सुलह करे हथ में रखे करे ऐं चई असांजे लाइ अमीर माविया बहितर आहे। हज़रत अली साईं जे पुटनि जेको सुलह कई आहे, मामिलो उन्हनि क्लियर कयो आहे। ऐं 1400 साल खां बाद में तव्हांखे कहिड़ो हक़ु आहे, तव्हांजी क्वालिटी कहिड़ी आहे नेठि। हिन ज़माने में कोई बि आलिम हुजे, कोई बि हाफ़िज़ हुजे, कोई बि मुफ़्ती हुजे, अल्लाह जो कसम साहबी जे पेर जे हेठां जेकी मिटी लॻल आहे न उनजे बराबरि न आहियो, साहबी जे जूते जे बराबरि न आहियो। आम पब्लिक खे मां अञा साइड ते कयां थो, आम पब्लिक खे मां साइड ते कयां थो, आम पब्लिक खे साइड में कयां थो। सभु हिन ज़माने में अहल इल्म हिकिड़े पासे बीहारियो, आलिम बीहारियो, हाफ़िज़ बीहारियो, मौलवी बीहारियो, मुफ़्ती बीहारियो, सभु हिकिड़े पासे। अल्लाह जो कसम अमीर माविया नबी जो अदना खां अदना को साहबी छो न हुजे, अदना खां अदना साहबी छो न हुजे। अमीर माविया जी त वॾी फज़ीलत आहे, अदना खां अदना साहबी छो न हुजे। उन साहबी जे जूते जे बराबरि हिन ज़माने जो कोई बि अहल इल्म नथो थी सघे। उन्हनि खे सोबत जेकी मिली आहे उहा नबी जी मिली आहे। नबी जे आॾो बीह करे उन्हनि नमाज़ूं पढ़ियूं, नबी जे आॾो वेही करे डायरेक्ट इल्मु वरितो, नबी जे पोयां उन्हनि नबी जी किरायत ॿुधी, नबी उन्हनि जो इमाम हुयो। असांजे ज़माने में तव्हांजो इमाम मां आहियां, असांजे ज़माने में तव्हांजो इमाम मां आहियां, मां थो तव्हांखे जुमो पढ़ायां। ऐं साहबा जे ज़माने में अमीर माविया जो इमाम ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात हुई। त छा मक़ाम आहे उन साहबिन जो? साहबा हिदायत चरागिन। अल्लाह जो कसम साहबा जी नियत जे अंदरि कॾहिं बि फ़र्क़ु नथो अची सघे। छाजे करे इन्हनि खे ट्रेनिंग कंहिं ॾिनी आहे? इन्हनि खे ट्रेनिंग रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॾिनी आहे। जीअं रसूल हिन काइनात जे अंदरि मक़बूल आहिनि, जीअं रसूल हिन ज़माने जे अंदरि मक़बूल आहिनि, सेम मुंहिंजा साहबा बि ईअं हिन ज़माने जे अंदरि मक़बूल आहिनि। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।